सिंध भर की तरह शहदाद कोट में भी सिंध तरक्की पसंद पार्टी की जानिब से 3 रोज़ा एहतजाजी कैंप का इनेकाद। सिंध तरक्की पसंद पार्टी समूरी सिंध के अंदर 3 ॾींहं जेको आहे सो सिंध में अटे जे बहिरान के ख़िलाफ़ ऐलान किया आहे। असां सम्झूं था त जेको बि अटे जो बहिरान आहे उन में सिधी तरह पीपल्स पार्टी सरकार मुलविस आहे ऐं ज़रदारी माफ़िया जेका आहे इन में इन्वॉल्वमेंट उनजी आहे। इन जे करे जेको आहे सो हथरादू तौर ते अटे जो बहिरान पैदा करे ऐं अटे जो जेको अघु आहे उहा 60 रुपए खां 130 रुपए ताईं पहुचाए ऐं माण्हुनि खे बुखूं काटण ते मजबूर कयो वियो आहे। असां इन चौक ते वेही हिकिड़ो मुतालबो कयूं था त पीपल्स पार्टी जी सरकार जेका अटे लटे ऐं अजय जा दावेदार आहिनि, मां त सम्झां थो उन्हनि खे शर्म अचणु खपे। माना 1900 रुपए अटे जो कटो थियो त उन वक़्तु ई पंहिंजो ॾेखा ख़ातिर जेको आहे ट्रैक्टरनि ते मार्च कनि पिया। हाणे जेको आहे उहो साॻी अटे जो जेको आहे कटो 5000 ते पुॻो आहे त हिननि खे शर्म नथो अचे जेको आहे आवाम बुखुनि ते मजबूर आहे ऐं फाके ते मजबूर थी वियो आहे। हक़ीक़त में ईअं आहे त अटे जो बहिरान जेको पैदा थियो आहे उहो पीपल्स पार्टी जो हथरादू बहिरान आहे। असां सम्झूं था त का बि खोट न आहे। अॼु बि तव्हां ॾिसंदव शहर जा जेके मुख़्तलिफ़ गोदाम भरिया पिया आहिनि कणिक जा ऐं मुख़्तलिफ़ शहरनि में वॾा गोदाम हज़ारे बोरियूं जेके आहिनि भरियूं पियूं आहिनि। उहे बोरियूं इम्पोर्ट कनि था अफ़गानिस्तान ॿाहिरि मुल्क मोकिलीनि था वधीक रेट ते। वरी तॾहिं इन ते हथरादू खोट पैदा थिए थी। असांजो मुतालबो इहो आहे त हथरादू खोट ख़तमु कई वञे। महांगाई आहे, अटो ॾिसो त 160 रुपया किलो थो हले, कुकुड़ ॾिसो 580 रुपया थो हले, बसर खाइण खां हलाक थी आहिनि। मज़ूर जेको आहे सो 500 रुपया ॾिहाड़ी कमाए ऐं अलाह तव्हांखे न किॾे 1500 रुपया ख़र्च करे त मज़ूर सफ़ा सख़्तु परेशान आहे। असां इहो अर्ज़ु था कयूं हुकुमराननि खां त हया कयो त असांजे जेके मज़ूर जेके तबिको आहे ऐं हरी तबिको आहे त उन्हनि खे हक़ त मिले। भूख फिर रही है मेरे मुल्क में, नंगे पाँव रिज़्क़ ज़ालिम की तिजोरी में छिपा बैठा है। मां तव्हांखे इहो ॿुधाईंदो हलां त सिंध में हमेशह सिंध हुकूमत माटेली बाह वारो सलूक कयो आहे। जेको महांगाई वधंदी थी वञे, मज़दूर तबिको पोइते थींदो थो वञे ऐं ज़ालिम हुकुमरान अॻिते वधंदा था वञनि। असां सिंध हुकूमत सां इहा ई गुज़ारिश था कयूं त सिंध मां महंगाई ख़त्म कई वञे। कैमरा टीम के साथ गुलाम अली ब्रावई, वश टीवी, शहदाद कोट।